जी हाँ दोस्तों, मां हिन वक़्तु कोमल शुकफ़ा जे मक़बरे ते बीठो आहियां, जेको मिस्र जे शहर एलेक्जेंड्रिया जो हिकिड़ो तारीख़ी मक़बरा करे सम्झा वञनि था। तक़रीबन अॼु खां हज़रत ईसा जे जनम खां या एलेक्जेंड्रिया जे जनम जे इन दौर जा इहे मक़बरा चया था वञनि ऐं तमामु ज़बरदस्त अंदरि हिन में तारीख़ आहे। हलो त अंदरि हली करे ॾिसूं कोमल शुकफ़ा। जी हाँ दोस्तों, असांजे मकली कब्रिस्तान वांगुरु तमामु पुराणो कब्रिस्तान, जंहिंमें तमामु घणी पुराणी तहज़ीब सिविलाइज़ेशन दफ़न थियल आहे, पुराणा माण्हू दफ़न थियल आहिनि। उते अचणु थियो आहे। एलेक्जेंड्रिया जे शहर में सिकंदर आज़म खां बि अॻु में इहो कब्रिस्तान आहे चवनि था पिया, ऐं तमामु हिकिड़े ॾिसण वटां जॻह आहे। हलो त ॾिसूं। कोमल शुकफ़ा में ॿाहिरियां ताबूत पिया आहिनि पुराणे दौरनि जा, पहिरीं 2वीं सदी जा। हेॾे अंदरि वञण जो रस्तो आहे, अचो त ॾिसूं। हेॾो नक्शो आहे हेठि। हिते इन्हनि जा ताबूत पूरियल आहिनि, पर चवनि था त हितां उन्हनि खे पूरींदा न हुया। हिननि खे पूरण लाइ वरी हेॾो अलॻि सां रस्तो हुयो। हे ॾिसो, हिननि खे हेॾो वञी करे पोइ हितां वञी अंदरि हितां विझंदा आहिनि। हे ॾिसो था, पर बाद में अॻिते हली करे दाड़ेलनि हिननि जूं सभु इहे चोरी करे आहे। ॾिसो अंदरि ही अञा गहरी आहे हिन पासे ॾे, हेॾां केरु लहंदो बि भला बना ॾे। तव्हांजे चकर में हीअं त मुंहिंजी बि हड़ वञे। हे ॾिसो, हे सफ़ा अंदरि 3-4 फ्लोर सम्झो हेठां आहियां मां अकेलो। अंग्रेज़ त सभु भॼी विया। हूअं बि उन्हनि सां गॾु न आयो हुउमि, अॼु मां पंहिंजे मुंहं सां आयो आहियां। हल पिया काॾे काॾे वञूं, रस्ता ठहियल आहिनि। चौधारी हे सभु क़बरूं अथव, सील्ड पैक। हिन जी हे 800 रुपया टिकट था वठनि, क़बरूं ॾेखारण तो बि कमाइनि था पिया। इहा हालत आहे। बहरहाल वरी चवंदो डॉक्टर साहु के थो साहु नथो, असल में मोबाइल वेझो हुजण जे करे हिते मुंहिंजो जेको आहे सो आवाज़ पकड़े थी पई। सो हाणे कोमल शुकफ़ा तव्हां ॾिठो, काफ़ी इंट्रस्टिंग ही आहे जेको आहे सो पॉइंट। ऐं हिते बि अहिड़े क़िस्म मम्मियूं चवनि था कढियूं अथऊं हिन मां। हिकिड़ी हलो त मथे हलूं। हेठि अञा रस्तो वञे पियो, पर हाणे ॿिया सभु भॼी विया, अकेलो मां कीअं वञा। हे ॾिसो, हे हिननि खे मम्मियुनि खे हवा खाइण जी बि ज़रूरत हुई, हेॾो वंग ठाहे रखिया अथऊं, सम्झ में त अचे कोन थी ॻाल्हि। हे ॾिसो था, रस्ते मां रस्तो, दग मां दग।
काॾे हाणे हा हाणे इहे सोलिनि जा आहिनि ॾेॾे बीठा अथव मथे हेठि बाक़ी जेको गहरो आहे ओॾे नथा वञनि ॾिसो ख़ैर इहे ॻोल्हिया बि त हिननि अंग्रेज़नि ई आहिनि अच्छा हिन ॻोल्हण जी तारीख़ बि वॾी मज़ेदार आहे हे दॿिजी वियो एलेक्जेंडर जे दौर खां सिकंदर आज़म जे दौर खां वठी इहो हुयो हिन में को पूरींदा हुया जेको आहे सो पोइ हिन में जेको आहे सो उहे लाश हिननि जा हिन पूरे बंदि करे छॾिया पोइ 1982 में को गलहगारी वारो वञे पियो उनखे कंहिं जाइ तां को खॾ में किरी पियो खॾ में जे किरियो ॻोल्हियऊं त हेठि उन ई खॾ हुई इन खां पोइ हिननि ॻोल्हणु शुरू कयो 1900 ताईं ॻोल्हियऊं हिननि 2000 ताईं ॻोल्हियऊं पोइ हे एॾो अज़ीम शान अंदरि हे हेठि 3-4 फ्लोर हेठि में मक़बरा मिलियनि जनमूं मम्मियूं बि हुयूं पुराणे दौर जूं कुझु रहियल बचियल ऐं कुझु जेको आहे सो चोरी थियल धाड़ियल आहिनि चोरी करे छॾियूं सो बहरहाल तव्हां काफ़ी मुंहिंजे ख़्याल में मज़ो हासिलु कयो हूंदो तारीख़ ऐं सितम ज़रीफ़नि मां पुराणो दौरु कीअं हुयो ऐं कीअं उन्हनि माण्हुनि जा निशान गुम थी विया आहिनि हीअ असांजे लाइ सबक़ु आहे त असां बि पंहिंजो पाण संभालियूं ऐं इबरत हासिलु कयूं इन जे करे अलाह साईं क़ुर में चयो आहे कुल्लू सेरू फिलहाल दुनिया मूंखे घुमो ऐं फिरो ऐं वरी पोइ इबरत हासिलु कयो हे शयूं अथव इबरत हासिलु करण जे लाइ अगरि तव्हां सम्झो न त हे कोमेशो अच्छा हे काफ़ी वॾो आहे मां तव्हांखे सॼो जेको आहे सो उहो नथो ॾेखारे सघां छो त केतिरो ॾेखारियां मां तव्हांखे ठीकु आहे सो वॾी ड्रगी थी वञे वीडियो न त इन जे करे तव्हां हेतिरे में ई राज़ी थियो हिननि में हिननि खे पूरे छॾींदा हुया ऐं को सो हुननि खे प्रिज़र्व कंदा हुया त हे बाद में उथंदा हाणे इहो थिया अथव भाऊ वारनि जा लाश ई चोरी थी आहे अलाए काॾे वञी पहुचायूं न हाणे उतां हुननि खे तुरई ख़बर हुई त अॻिते हली करे अहिड़ी क़ौम ईंदी मिस्री जेका पाकिस्ताननि खां बि वधीक अॻिते हूंदी ॿ त जेका असांजा लाश ई खणी वञी पैसा ॾेई करे खाए पैसा कमाईंदी सो हाणे मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि निकिरण जे रस्ते ते हलूं सभु वेंदा था वञनि ईअं न त अकेलो मां हिते तव्हांजे चकर में फाथो बीठो हुजां बहरहाल जेतिरो थी सघियो घुमाइण जी कोशिशि कई आहे जेको आहे सो उमेद त तव्हां सभिनी खे वणंदो ऐं ईअं महसूसु थींदो ॼण हिकिड़ी पंहिंजी ज़ाती अख सां ॾिसो पिया अचो हाणे त वरी मथां जो सफ़रु शुरू कयूं महिरबानी जी हा दोस्तो क़ौम शुकफ़ा जो ॿाहिरों जेको हेठि लहण जो इहो मंज़रु तव्हां ॾिठो हे ॾाकणियूं काफ़ी ऊनियूं टपी करे ॿाहिरि आया आहियूं ऐं हितां जेके ताबूत पिया आहिनि चवनि था पिया त इहे इन्हनि में अंदरि जेके ऐसे कढिया अथव काफ़ी हिननि मां अंदरि हे पिया अथव ॾिसो हाणे पोइ कढिया अथऊं या सचु या कूड़ी अलाह ख़बर बाक़ी हे हिते वॾो हिननि हेॾे प्रिज़र्व करे रखियूं आहिनि शयूं जो चवनि था जेके अंदरूं कढियूं ॿियूं बि आहिनि कुझु हिते ठहियल हेॾे इहे बि लिखियल आहिनि हे हाणे वरी ॿियो हिसो आहे हेॾे बि पहिरियों हिते सफ़ा शहर हुयो मथां गाॾियूं वग़ैरह हलंदियूं अगरि गॾु 1982 में न किरे त हे जेको आहे सो ज़ाहिर ई न थियनि हे भाउ ॾिसो हे ॿाहिरि पधर ते कढी रखी अथऊं सॼी कढी अथऊं अलाए जेको आहे सो होॾे ॾिसो कीप आउट हितां माना कढियो अथऊं अलाए छा कयो अथऊं कीप आउट माल हितां हे लॻे थो जेको अंदरि हेॾे होॾे गहरनि पासनि ॾे असां न पिया वञी सघूं उहो हिन पासे ॾऊं हुतां होॾो लही विया हुआसीं उहे लॻे थो हे हेठां मिलियल आहिनि पर हाणे हेॾे वञणु लॻे थो मना आहे हे वण बण उॼाई आहिनि सो तव्हां ज़ोर भरियो था हलूं आहे अकेलो हाणे अंग्रेज़ हथ कढी विया आहिनि मां छा कयां ईअं न त वरी रोकनि कमु ख़राबु न थी वञे का ॿिए पासे ॾऊं हे रोशनी वग़ैरह जा जेका अंदरि अचे थी पई उहा हेॾो परे खां
मथां हे ठहियलु आहिनि, हिकिड़ो हे बि ठहियलु आहे। हे सॼो माना ज़ेरे ज़मीन शहर आहे, को हुयो हिननि जी का हे ॾिसो अञा हिन पासे ॾे अञा गुनो लॻो पियो आहे, त तव्हां कैमरा में मुंहिंजे ख़्याल में सही नज़र न ईंदो, पर हाणे जेतिरो थी सघे थो मां ॾेखारण जी कोशिशि कयां थो। हे हुन सां मिलियल आहिनि, हे मथां हुननि खे हवा ॾियण लाइ हाणे बाद में ॾिना अथऊं, ऐं हूअ रियल जो पॉइंट आहे जितां अॻ में मां वियो हुउमि। हे ॿाहिरों वारो मंज़रु आहे। हलो वरी ॿियो हिसो ॾिसूं। हेॾे बि हिननि जा हे ॿाहिरि जेके सेट थियल अथनि, हे बि ताबूत रखण जी जाइ थी लॻे पई। अखर ई टही विया अथनि। हाणे उहो जेको असुलु मज़ो हुयो उहो अंदरे में हुयो जेको हेठि वियासीं। बाक़ी हे अहिड़ा त मकलीअ में बि जाम आहिनि, पर जेको आहे सो मकली वारनि जो असां बुरो हाल करे छॾियो आहे, न उन्हनि जी जेको आहे सो सही नमूने सां पर घुर थी, न सही नमूने सां ॻोल्हिया विया। न त इंडस वैली सिविलाइज़ेशन जे लाइ चवंदा आहिनि त हिन खां बि वधीक अमीर हुई। माना चवंदा आहिनि जेॾी महिल मोने दड़े जी एतिरी खोटाई थी वई त अंग्रेज़ सरकार जेको आहे सो चयो जे उन्हनि जेके इंस्पेक्टर हुया उन्हनि चयो त अञा वधीक अंदरि घणो कुझु आहे, असांखे इजाज़त ॾिनी वञे। पोइ अलाए कहिड़ी साज़िश त हिते हिनखे रोकियो वियो, खोटाई बंदि कई वई। अगरि तव्हां तारीख़ जा वर्क उथलाईंदव त तव्हांखे पाण खे ख़बर पवंदी। बहरहाल मां कोशिशि पूरी कई आहे त तव्हांखे हे जेको आहे सो हिकिड़ी तमामु तारीख़ी जॻह ॾेखारियां, ऐं जेको आहे सो तव्हां हिन में जीअं मज़ो माणे सघो ऐं कुझु इबरत पाए सघो। वॾी महिरबानी।